जन भायो कुर्ब कुरान जन भायो कुर्ब कुरान से छा कुतुबुल अताब आयतूं रुकुए म्यूं सी पारा पढ़ी पुजायूं बाब कयानी हनवाब अघ्यादर अलाह जे आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान जिते कलमो ऐं कुर्बान ऐं तो ही गजो सामान जिते कलमो ऐं कुर्बान ऐं तो ही गजो सामान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान जारिया तारीफ जहीं घर में मिठे अल्लाह जी हा जारिया तारीफ जहीं घर में मिठे अल्लाह जी समझो तो उन बंदे मथा मालिक छो मेहरबान समझो तो उन बंदे मथा मालिक छो मेहरबान मालिक छो मेहरबान खालिक छो मेहरबान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान कुरान जी जित भी तिलावत थी हले जहीं घर अंदर है कुरान जी जित भी तिलावत थी हले जहीं घर अंदर जो भी करे तो विर्द सो कामिल सो मर्द जवान जो भी करे तो विर्द सो कामिल सो मर्द जवान कामिल सो मर्द जवान कामिल सो मर्द जवान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान जन भायो कुर्ब कुरान जन जिन भायों कुर्ब कुरान से आबिद परता अल्लाह खे खालिक अकबर खामद कयुन मथा हुमान ही चाहणो छान माण्यू तन मिसकीन के विर्द वालिया जो हले जित दूर थी मुश्किल वने अदा विर्द वालिया जो हले जित ओ दूर थी मुश्किल वने दुखियो भी कम थी सवलो पवंदो आसान हा दुखियो भी कम थी सवलो पवंदो आसान आबाद घर उहो जिते कलमो ऐं कुर्बान हा जिते कलमो ऐं कुर्बान ऐं तौहीद जो सामान आहे तौहीद जो सामान हा तौहीद जो सामान आबाद घर उहोरिया जिते कलमो ऐं कुर्बान
रोज़ो निमाज़ या फर्ज़ रब जो जंहिं बि घर में थो कजे रोज़ो निमाज़ या फर्ज़ रब जो अदा जंहिं बि घर में थो कजे राज़ी खुदा रहे तो कुरान में बयान राज़ी खुदा रहे राज़ी खुदा रहे तो कुरान में बयान कुरान में बयान अदा कुरान में बयान आबाद घर उहो या जिते कलमो ऐं कुरान आबाद कर मुज़फ़्फ़र तूं पंहिंजो घर कुरान सां आबाद कर मुज़फ़्फ़र तूं पंहिंजो घर कुरान सां फिरदौस जहिड़ो बेहतर फिरदौस जहिड़ो बेहतर मालिक ॾींदो मकान मालिक ॾींदो मकान खालिक ॾींदो मकान आबाद घर उहो या जिते कलमो ऐं कुरान आबाद घर उहो या जिते कलमो ऐं कुरान